नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त भक्ति मार्ग में हाँ दान जो ॾाढो महत्व आहे। हाँ त दान करण सां छा थींदो आहे? हाँ ॾिसो, असांखे परमात्मा ॿुधाए थी भई की कंहिं वटि धन न हुजे त उहो सोचे भई मां दान नथो करां त उहो पंहिंजे पाण खे घटि सम्झंदो आहे। सम्झो कोई 1000 रुपयो दान थो करे, कोई रुपयो दान थो करे, त कॾहिं कॾहिं मन में ईअं ईंदो आहे न भई इहे त एतिरा ई आहिनि त एतिरो ई ॾेई सघंदा। लेकिन परमात्मा बाप असांखे चए थो की साहूकार जो 1000 ऐं ग़रीब जो 1 बराबरि हूंदो आहे। भई दान करण सां छा थींदो, पंहिंजे ॿिए जन्म जे लाइ जमा थींदो। भक्ति मार्ग में पाण जेतिरो बि दान कंदा आहियूं उहो पाण खे ॿिए जन्म में रिटर्न में मिलंदो। अच्छा। जीअं कोई ॿार वॾे महलनि में तो जन्म वठे, राजाउनि वटि, ऐं कोई ॿार ग़रीबनि जी कुटिया में तो जन्म वठे। हिकु त हूंदो आहे उन्हनि जे कर्मनि जो फल, उन पिछले जन्म में कीअं कहिड़ा कर्म कया अथई। ॿियो पंहिंजे दान सां बि थींदो आहे। कोई हिन जन्म में स्कूल तो ठाराए त उनखे ॿिए जन्म में विद्या सुठी मिलंदी। कोई हिन जन्म में हॉस्पिटल तो ठाराए त उनखे ॿिए जन्म जी स्वस्थ जीवन मिलंदो। आशीर्वाद मिली वेंदी आहे न भई हॉस्पिटल में सभु माण्हू ईंदा, पंहिंजो चेकअप कराईंदा, उन्हनि जी हेल्थ ठीकु थींदी त आशीर्वाद त निकिरंदो ई आहे न। जी। त ईअं ई कोई धर्मशाला तो ठाहे त उनखे ॿिए जन्म में सुठो घर मिलंदो। हाँ, लेकिन हिन में इहो न आहे भई जेतिरो तव्हांजे जीवन में अथव, हीअं सम्झो की असां ग़रीब आहियूं त असांजे रुपए दान सां छा थींदो। लेकिन तव्हांजो रुपयो साहूकार जो 1000 बराबरि हूंदो आहे। लेकिन जंहिं वटि धन हुजे ई न उहो बि दान करे सघंदो आहे। इहे असांखे परमात्मा चए थी की धन दान त थींदो आहे, लेकिन तव्हां मन जे सुठे वीचारनि सां, मुख जी सुठी ॿोली सां, पंहिंजी सुठी सोच सां बि तव्हां दान करे सघंदा आहियो। अच्छा, उहो कीअं? भई तव्हां कंहिंजे लाइ सुठो सोचियो, त तव्हां कंहिंजे लाइ सुठो सोचियो, ॿिए जो सुठो थी वियो, त उनजे मन में जेतिरी ख़ुशी थींदी, भले उनखे पतो त न आहे की कंहिंजे कारण मुंहिंजो इहो कमु थी वियो, लेकिन उहा आत्मा त ख़ुशि थी वेंदी न, अंदर ई अंदर भॻवान खे शुक्रिया कंदी न। लेकिन भॻवान कंहिंजी ॻाल्हि ॿुधी करे हुनजे कमु कई, जे हुनखे हा, त हुनजो बि हुनखे फल मिलंदो। अच्छा, सम्झो कंहिंजे लाइ सुठा शब्द चई, पाण के 2 शब्द ई सुठा चईंदासीं न त हुन मन केॾो ख़ुशि थी वेंदो आहे हुनजो। हा, बरोबर न। त उहो हुनजी जेकी ख़ुशी आहे, हुनजी अंदर जेकी ख़ुशी आहे, त उहा आत्मा बि पाण खे अंदर ई पंहिंजे लाइ सुठो सुठो सोचती त इहो बि पाण खे मिलंदो आहे, हिन जो फल बि मिलंदो आहे। अच्छा, सम्झो तव्हां कुझु कर्म अहिड़ा करो था त तव्हां कर्मनि खे ॿिया माण्हू ॾिसी करे सिखनि था, उहो सुठा कर्म करणु सिखी विया। हुन खां पोइ टियों चौथों त हिन जो फल बि तव्हांखे मिलंदो। अच्छा, भई हुनजो जीवन सफल थी वियो न। जी। त हुनजो जीवन सफल थी वियो त उहो बि तव्हांजे लाइ एप्रिसिएशन त कंदो न, भई मां हुन खां सिखियो, हुनखे मां ॾाढो थैंक यू थो करां। ऐं सम्झो कोई नंढो ॿार सिखियो त माउ पीउ बि चईंदा आहिनि न की सुठे स्कूल में विझोसीं या सुठी जॻह मोकिलियोसीं, ॾिसो हुन ॿारनि खां केॾो सुठो सिखी आयो आहे। त इहे सभु आशीर्वाद जमा थींदी रहंदी आहे, दुआ जमा थींदी रहंदी आहे। त हिन जे फलस्वरूप आत्मा जा इहे शुद्ध कर्मनि जे कारण जीअं पंहिंजो सोचणु, बोलणु, कर्म करणु बि कर्मनि में अची वेंदो आहे। त इहे हिकु तरीक़े सां हुनजी आत्मा जे अंदरि जमा थो थींदो वञे। धन दान करण सां जमा न थींदो आहे, पंहिंजे मन जा वीचार, बोली, कर्म सभिनि सां पाण दान करे सघंदा आहियूं। सम्झो तव्हां कंहिंजे लाइ ॾाढो दुनिया में किथे कुझु ॾाढो बुरो कर्म थो थिए त हुनजी मदद करणु चाहींदा आहियो,
वॾा वॾा माण्हू छा कंदा, असां एतिरो पैसो हुनखे दान कयो, जीअं हाणे कोरोना थियो त असां एतिरो धन दान कयो, असां एतिरो धन दान कयो, लेकिन पाण वटि धन आहे न, ऐं पाण फिजिकली अगरि हुननि जी मदद करणु चाहियूं था त बि नथा करे सघूं, त तव्हां कीअं मदद करे सघंदा आहियो हुननि जी? पंहिंजे सुठे वीचारनि सां। बस सेकेंड बि तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदव कि परमात्मा बाप हुन आत्माउनि जी बि मदद करो। हुन आत्माउनि खे इहो दुख आहे, सभु कुझु भुलिजी करे तव्हांखे हिकु सेकेंड बि तव्हां अगरि हुननि जे लाइ सभु कुझु पंहिंजे देह जी संबंधी, देह जी पैदाश सभु कुझु भुलिजी करे बसि मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, ऐं जाते बि कोई बि अहिड़ी ॻाल्हि आहे हुते जो बि आत्मायूं मुसीबत में फसियल आहिनि कहिड़े बि कारण सां, उन्हनि खे परमात्मा जी मदद थी मिले। त इहो सोचण सां तव्हांजी मदद उते पहुची वई। त ॾिसो केॾो फास्ट कमु कंदी आहे। त तव्हां मतलब मन सां वेही करे कंहिंजे लाइ सुठो सोचनि, भले माण्हू परे हुजे। हा, भले माण्हू परे हुजे त तव्हांजी इहे बि मदद काउंट थी वेंदी। हुननि धन दान कयो, ॿिया वञी करे हुते फिजिकली हुननि जी मदद था करनि, लेकिन तव्हां सभिनि खां वॾो कमु था करो हुननि खे शक्ति ॾियण जो। पर तव्हां परमात्मा खे यादि कयो, लेकिन तव्हांजी अगरि सच्ची मन जी ॻाल्हि हूंदी त उहो परमात्मा ताईं ज़रूर पहुचती आहे। सही न? सच्चे मन जी ॻाल्हि भॻवानु ज़रूर ॿुधंदो आहे। छो जी परमात्मा खे शरीर न आहे न, हू त आहे ई परम आत्मा। आत्मा में छा हूंदो आहे? मन बुद्धि हूंदो आहे। त पंहिंजे मन जी ॻाल्हि परमात्मा जे मन ताईं पहुचंदी त परमात्मा पंहिंजी शक्तियूं हुन सभिनि आत्माउनि ताईं पहुचाईंदो आहे। त इहे सभिनि खां ॾिसो, कोई बि हुते आहे पंहिंजो धन थो ॾे फिजिकली आहे, लेकिन आत्मा में शक्ति न आहे त हुते वञी करे छा मदद कंदो न? धन ॾियो था लेकिन धन खे हुते यूज़ नथा करे सघनि, छा फ़ाइदो? लेकिन तव्हां अगरि हिकु सेकेंड बि परमात्मा खे यादि कयो, परमात्मा जी शक्ति हुते पहुचायो त उहो आत्माउनि खे जो शक्ति मिलंदी न हुन समय हुन आत्माउनि खे, त उहो हुन जॻह ते एक्चुअल में छा करणो खपे, कीअं सभु कुझु अरेंज करणो खपे, उहो हुननि आत्माउनि खे सम्झ अची वेंदी आहे। छोकी परमात्मा त बुद्धिवान जी बुद्धि आहे न, त हुनखे त भई ॿारनि खे कहिड़ी कहिड़ी सिचुएशन में कीअं निकिरणो आहे हुनखे सभु पतो अथसि, लेकिन ॿार जॾहिं यादि करनि तॾहिं उहो हुननि जी मदद करे सघंदो आहे। ठीकु आहे, त इहो बि दान थी वियो, इहो बि मदद थी वई। त हाणे दुनिया में केॾो कुझु थिए थो, त सॼो हिकु सेकेंड, ज्यादा बि न, बसि तव्हां टाइम न आहे, ईअं न आहे, हिकु सेकेंड में तव्हांखे कॾहिं बि मिली सघंदो आहे न। त हिकु सेकेंड विश्व जी सर्व आत्माउनि जे मथां, प्रकृति जे मथां परमात्मा खे यादि करे सुठी सोच सां परमात्मा खे यादि करे उन्हनि सभिनि जे मथां बि सुठी सुठी शक्तियूं पाण पहुचाए सघंदा आहियूं। मतलब मन सां सेवा, मन सां हिनखे थी वई मन सां सेवा। ठीकु आहे? ठीक है दीदी, थैंक यू।